शिकारपुर नेशनल पीपल्स पार्टी सिंध के सदर ऐं अॻूणे MNA डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई इल्ताफ़ जसकानी की शहादत वारे वाक़े ते सॼी सिंध में 3 ॾींहं सोग जो ऐलान करे छॾियो आहे। अॻूणे MNA नेशनल पीपल्स पार्टी सिंध के सदर डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई सिंध तरक्की पसंद पार्टी के वाइस चेयरमैन इल्ताफ़ जसकानी के शहादत ते 3 ॾींहं सोग जो ऐलान करे छॾियो आहे। अॻूणे MNA डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई चयो आहे त इल्ताफ़ जसकानी वारे ओचिते मौत ते खेसि दिली सदमो रसियो आहे। हुन चयो आहे त इन ॾुख जी घड़ीअ में असीं पंहिंजे पार्टी समेत वारसनि सां संदन ॾुख में बराबर जा शरीक आहियूं। अॻूणे MNA डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त वाक़े में मुलविस जवाबदारनि खे बिना देर गिरफ्तार करे खेनि कानून मुताबिक सख्त खां सख्त सज़ा ॾिनी वञे। हुन वधीक चयो आहे त सॼी सिंध में अमन अमान वारी सूरतहाल तमामु घणी ख़राब थींदी पई वञे ऐं कानून जे पासदारी जे न हुजण जो इल्ताफ़ जसकानी वारो मौत वाज़िह सबूत आहे। हुन चयो त आउं नेशनल पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां पूरी सिंध अंदरि 3 ॾींहं सोग जो ऐलान करियां थो। रिपोर्ट अदील अहमद, सिटी न्यूज़, शिकारपुर।